असां सां मौजूद आहिनि सरदार अख्तर मेंगल साहब असां सां मौजूद आहिनि BNP जा सरबराह ऐं अॼु हुकूमत खां अलहदगी जो ऐलान करे चुका आहिनि। उन सिलसिले में सरदार साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सरदार साहब सम्झाइजो छो तव्हां इहो ऐलान कयो ऐं उहो बि बजट इजलास में तक़रीर जे अंदरि, त ज़ाहिर आहे तव्हां तइ करे विया हूंदव त अॼु तव्हां अलहदगी जो ऐलान कयो था। देखो ॻाल्हि अॼु जी न आहे, ॻाल्हि 2 सालनि जी आहे। बल्कि 2 साल न ही जॾहिं खां ही मुल्क ठहियो उन खां बाद जेको पार्लियामानी सिस्टम ठहियो हिते हिन मुल्क में, उन वक़्त ताईं मसइला हलनि पिया। ही जेकी इलेक्शन 2018 में उन में जेको असांखे माण्हू मैंडेट ॾिनो, उहो इहो मैंडेट हुओ जो मैंडेट असूं अपोजिशन पार्टी बि खणी वियासीं। उन जो असांजे वस जी ॻाल्हि न आहे। इहो ई मैंडेट जॾहिं हुकूमत माण्हू असां वटि कोयटे में आया उन जे साम्हूं रखियोसीं। असांजा अॻे वोटिंग जी ज़रूरत आहे, असांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे, असांजो मसइलो इहो हल करे सघंदा आहियूं। त चयो बिल्कुलु। हालांकि उहे घणा मसइला हुआ, पोइ उन नंढो करे असां 6 नुक़्ते ते आंदोसीं। दस्तख़त कयूं उन ते, वापसि सदारती इलेक्शन छो, प्राइम मिनिस्टर वोट ॾिनोसीं उनखे, स्पीकर डिप्टी स्पीकर वोट ॾिनासीं। पोइ ॾिठो हूंदुसि सदारती इलेक्शन थिया, वापसि असां वटि वोट लाया। त पहिरियों जेको नुकात हुआ उहो पॉलिटिकल हुआ। पोइ असां उन साम्हूं जेको बलूचिस्तान जे डेवलपमेंट जा मसइला रखियासीं। उन में तालीम जा आहिनि, हेल्थ, पाणी पीअण जा पाणी आहिनि, डैम्स आहिनि, रोड, ग्वादर, ॿिया जेके अहिड़ा मसइला हुआ उहे साम्हूं रखियासीं। उन ते बि उन दस्तख़त कया। अच्छा, उन लाइ पोइ उन कमेटी ठाराई। कमेटी जेके मुख़्तलिफ़ औकात ते वेंदी हुई, ॿई वापसि ॿी मीटिंग लाइ असूं चवंदासीं, चवंदी उहा कमेटी ख़तमु थी वई, नई कमेटी जी सरबराही। चलो भाई ठीकु आहे। ईअं कंदे कंदे अॼु ॾींहं ताईं 4 कमेटियूं बदिलजी वियूं। उहो उन जो मसइलो हो न, कमेटी केरु कैपेबल आहे न आहे, केरु डिलीवर करे सघे थो नथो करे सघे, केरु कंहिंखे उहो इख़्तियार आहे न आहे, उहो उन जो मसइलो हो। लेकिन असूं त माण्हू जे साम्हूं जवाबु ॾियासीं। असां हर वक़्तु उन खे पिन पॉइंट करायोसीं, सम्झाइण जी कोशिशि कईसीं, बाबा असां माण्हुनि जे साम्हूं जवाबु ॾिया आहियूं, इहे मसइला हल नथा थी वञनि, असांखे ॿुधाए वठो। इन आसिरे में असांखे रखंदा हुआ। लास्ट मोमेंट ताणी असां उनखे वार्न कयोसीं। लास्ट ईयर बि असां उनखे बजट जे दौरान असां उनखे इंफॉर्म कयोसीं की बाबा न करो, असूं सियासी माण्हू आहियूं। जनवरी जे महीने में असां वापसि उन खे यादि ॾियानी कराईसीं। लेकिन बसि उहो ई हाल, कमेटियूं बनिन, उहा कमेटी वञे, ॿी कमेटी अचे, अॼु ही कोन थिया, अॼु हू कोन थियो। बहरहाल पोइ सेंट्रल कमेटीअ साम्हूं असां इहो मसइलो रखियोसीं। हाणे त पहिरीं बि सेंट्रल कमेटी असांखे हिदायत ॾींदी, पोइ उन साम्हूं रखियोसीं की हाणे मसइलो हिते अचे पहुतो, हाणे छो? उहो जेतिरे सीरियस न आहिनि, उन खे सिर्फ़ु असांजी वोटिंग जी ज़रूरत हुई, त फ़ैसिलो। पोइ मुंहिंजे ख़्याल में हमेशह माण्हू मौक़ो ॾिसी थो फ़ैसिलो करे। पोइ अॼु बजट सेशन हो, उन में मुंहिंजे ख़्याल में मौक़ो बि सुठो हो, और उन जी मौक़े फ़ैसिले जो जेकी आवाज़, अगरि उहो फ़ैसिलो नथो थिए न त अॼु अवां मीडिया मूंखे थोरो तंग बि न कयो। सर, सरदार साहब, जेका आख़िरी जेका कमेटी जी मीटिंग इन हवाले सां, 6 नुक़्तनि जे हवाले सां कॾहिं मुलाक़ात थी उन कमेटी? ही रमज़ान खां कुझु ॾींहं पहिरीं हिते ई इस्लामाबाद में हिन ई जेकी कमेटी ठही हुई, हिन में आउं पाण मौजूदु न हुउसि, असांजे सेनेटर जेको डॉक्टर जाज़ेब जमालदीन, आगा हसन बलूच साहब, इहे मौजूदु हुआ। हुन में बि इहा ई ॻाल्हि हुई जी उहे जेके कागर वारा जेके अवां ॾिना हुआ, उहो जेको डेटा हो, उहो कमेटी जो मेंबर हो अरबाब शहज़ाद, उहे उन वटि हली विया आहिनि। इन कमेटी खे सरकारी सतह ते केरु पेड करे? जहांगीर तरीन खां पोइ वारी ॻाल्हि आहे? जा हाणे त ही कमेटी जेकी उन में हेड पियो करे परवेज़ खटक साहब, त उहे कागर उन ते हलिया विया आहिनि। ॿिया जेके मसइला इन हद ते बीठा पिया हो, त असांजे दोस्ती में उनखे वार्न बि कयो की बाबा ईअं न करो। मां जो चयऊंसि की उहो आयो, अल्टीमेटली उहो पोइ पार्टी फ़ैसिलो खणी अचंदो। पोइ हिते बि आउं आयुसि 2 ॾींहं पहिरीं, इहा अचे मूंसां हिते मिलिया, मिलण मां त हुनखे चयुमि हाणे त फ़ैसिलो असांजो थी वियो आहे, त चए असांखे टाइम ॾे। चयो अवां ॿुधायो, अव्हांखे टाइम ॾेई सघां थो,
मुमकिन आहे उहो वापसि पार्टी वञा। अवां हिन नुक़्ते मां 6 नुक़्ता जेके उहे पॉइंट ॿिया 9 पॉइंट ॿिया आहिनि, इन मां हिकिड़े मां बि 20% अॻी ऐं टिक मार्क वारे मूंखे ॾियो की हिन मां हेतिरी पेशरफ़ थिए त पोइ आउं ई कागर खणी वञा, त उन वटि कोई जवाबु न हो। त जेके कमेटी जुड़ियूं उन में हिकिड़ी नईम उल हक़ जी कमेटी, जहांगीर तरीन, ऐं हींअर तव्हां ॿुधायो पिया परवेज़ खटक तव्हां सां मिलणु आया। जहांगीर तरीन त पाण अलहदा थी विया आहिनि हुकूमत खां, नईम उल हक़ साहब वफ़ात उन्हनि जी थी वई आहे। तव्हां कंहिंखे हाणे इल्ज़ाम ॾियो था, परवेज़ खटक खे या अञा को चोथों बि चेयरमैन हुयो इन कमेटी? न जी, ॾिस कमेटी आऊं की फ़र्द खे इल्ज़ाम नथो ॾियां, मुंहिंजे ख़्याल में सॼी हुकूमत, और अगरि प्राइम मिनिस्टर पाण इंट्रस्ट हुओ त पोइ कमेटी ठाहिण जी बि ज़रूरत न हुई। हिकिड़े एग्ज़ेक्टिव ऑर्डर सां सभु कुझु थी सघियो हुते। अगरि जहांगीर तरीन दौर में न थी सघियो त नईम उल हक़ जे दौर में छा न थियो? नईम उल हक़ जे सरबराही में न थी सघियो, पोइ जहांगीर तरीन जे दौर में छा न थियो? उन वक़्तु बि न थियो त परवेज़ खटक जे दौर में छा न थियो? इन जो मतिलबु पाणी जेको मथां ई ख़राबु आहे। तव्हांजी वज़ीर आज़म साहब सां बि त मुलाक़ात थी हुई न, त उन में बि इहो मामिलो तइ न थियो? वज़ीर आज़म सां मुंहिंजी मुलाक़ात जून 2019 में थी हुई। उन जे साम्हूं बि इहो मसइला असां रखियासीं, बिल्कुलु तसली ॾिनऊं थी वेंदा मसइला हल, लेकिन हल थींदे उन बजाए मसइला ज़्यादातर ख़राब पिया थियनि, त उन खां बाद मुंहिंजी का मुलाक़ात न थी वज़ीर आज़म सां। इन विच में त सर इमरान ख़ान साहब, वज़ीर आज़म साहब कोयटा बि आया हुआ, ऐं ज़ाहिर आहे तव्हां सां उते बि का मुलाक़ात या तव्हांजी पार्टी सां का मुलाक़ात? हिनखे वज़ाहत करां, जॾहिं उहो बलूसाने जे दौरे ते अचंदा हुआ त छा हुते असां अपोज़िशन में हुआसीं, त हुते असांखे प्राइम मिनिस्टर न अचण जी असांखे ख़बर पवंदी हुई, न उन जे वञण जी ख़बर पवंदी हुई। हिन 6 नुक़्तनि जे अंदरि सर किथे तव्हां सम्झो पिया त मिसिंग पर्सन जो इशू अहम हुयो, जंहिं ते ॻाल्हियूं न पियूं थियनि? परवेज़ खटक साहब त पाण दिफ़ा जा वज़ीर हुआ, त कहिड़ो नुक़्तो हो जंहिं ते तव्हां क़ाइल न पिया करे सघो या हू न पिया सम्झो? क़ाइल त असां कयोसीं, क़ाइल त उन जे दस्तख़त जेकी आहे इहा उन जी क़ाइल थियण जी जेकी आहे सबूत आहे, की उन मञियो, उन तस्लीम कयो हा मिसिंग पर्सन आहिनि, उन तस्लीम कयो मिसिंग पर्सन जो मसइलो आहे। हुई 6 नुकात जेके हुआ उन ते दस्तख़त करण जो मक़सदु इहो थो निकिरे, मतिलबु इहो थो निकिरे हू तस्लीम पिया कनि ही मसइला आहिनि और इहे मसइला हल थियण जे तलब आहिनि, लेकिन हुन न कया मसइला हल, उन दिलचस्पी न वठी, उन ख़्याल में बसि ईअं ई हिन खे हलाईंदासीं, 2 साल हलाईंदासीं, 2 साल ॿिया कढी वेंदासीं। त इहे ज़मीनी सवाल त सर तव्हां टाइम फ्रेम त उन्हनि खे 1 साल जो ॾिनो हो न, त 2 साल छो पोइ तव्हां वरिता? ॾिसो 1 साल असां उन खे ॾिनोसीं, त हुन बि इहा ॻाल्हि की कुझु माण्हू 400 जे क़रीब अॼु ॾींहं ताईं छॾियूं आहिनि, उहो बि हिकिड़ो सिलसिलो हलियो पियो। और इहा असां सां उन ॻाल्हि कई जी असां प्राइम मिनिस्टर उन दौरान मुंहिंजी प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात थी, उन तसली ॾिनी की जी न हाणे मां हिन खे इंस्ट्रक्शन ॾेई छॾी अवां जा जेके मसइला आहिनि फ़ौरन हल थी वेंदा, उहे हल थियण बजाए बदतर ज़्यादा उन में जेके उन में रफ़्तार जेकी कमु थींदी वई। इन विच में तव्हां कंहिं ते सम्झो था त तव्हां इमरान ख़ान साहब खे इल्ज़ाम ॾियो पिया या हुन कोशिशि न वरिती, या तव्हां सम्झो पिया त जेका परवेज़ खटक ताईं जी टीम हुई उन जी सूरत हाल अॻिते ताईं न पहुचाए सघी? ॾिसो न, मुआदो असां सां PTI कयो, PTI सरबराह इमरान ख़ान और हीअ ऑर्डर, इहे जेके मसइला आहिनि इहे हल थी वेंदा प्राइम मिनिस्टर ज़रिए सां, चाहे उहो एग्ज़ेक्टिव ऑर्डर करे, चाहे पंहिंजी पार्टीअ खे हिदायत करे, चाहे ब्यूरोक्रेसी खे लगाम ॾे, इहे सभु उन जी ज़िमेदारी थी अचे। ऐं न परवेज़ खटक खे थो ज़िमेदार चवां, न ई जहांगीर तरीन खे थो ज़िमेदार चवां, इन ज़िमेदार मुंहिंजी सम्झे हुकूमत आहे, और हुकूमत जेकी प्राइम मिनिस्टर जेको हिन वक़्तु इमरान ख़ान आहे। ही सर नुक़्ता त आहिनि, मिसिंग पर्सन, गवादर, सीपेक ऐं तरक़ी जेका बलोचिस्तान जी, वरी बि असांजे नाज़रीन खे सम्झाइजो त उहे कहिड़ा 6 नुक़्ता आहिनि जिन ते तव्हां वधीक फोकस कयो ऐं तव्हां बार बार पंहिंजे इजलासनि में उनजो ज़िक्र बि कंदा रहियो? तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, हाणे त अंग्रेज़ीअ में ऐं सिंधीअ में ॿुधायां। हिकिड़ो मसइलो मिसिंग पर्सन आहे, असां इहो न चयोसीं बाबा मिसिंग पर्सन खे छॾियो वठो, असां चयो इन में हिकिड़ो शिक आहे कि मिसिंग पर्सन खे बाज़ियाब करे अक्यूरेंस शुड बी अवॉइडेड
National action plan should be implemented in its letter and spirit. मतलब नेशनल एक्शन प्लान अवां ठाहियो छा लाइ 90 ॾींहं ताणी ऐं माणी इन्वेस्टिगेशन करे पोइ उनखे अदालत में पेश कंदव न इहो जेको अवां कानून ठाहियो असां अवां जे कानून जे मुताबिक़ अवां सां डिमांड कईसीं ॿियो उहो ग्वादर जी जेको डेमोग्राफी तब्दीली ते असांखे ख़दशो हो उनखे रोकण लाइ बिल कानून साज़ी कई वञे उहो बिल आयो असेंबली में कई महीना थी विया आहिनि उनखे पास कराइणो ऐं उन में स्टैंडिंग कमेटीअ मां लेकिन हुकूमत जेको उन में दिलचस्पी नथी रखे टियों जेको मसइलो अवांजो मिनरल्स में मादनियात में जो बलूचिस्तान शहर वधाए उन ते बि कुझु कमु न थियो हिकिड़ी मीटिंग बि न थी चौथो जेको अवांजो बलूचिस्तान में जेके वॾा वॾा डैम्स आहिनि उहे ठहिजनि हाणे हिंगोल डैम आहे असांजो असांजे बोलान डैम में असांजे बलूचिस्तान अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में अॼु ॾींहं ताणी हीअ जेकी तस्वीर ॾिसो था इहो तरीक़ो माण्हू जानवर हिकिड़े हंधि बाग़ इलाइक़ो आहे उते माण्हू ईअं था पाणी पीअनि इलाही इलाइक़नि बाग़ हिकिड़ी मशहूरु आहे डैम ठहिजनि वॾा डैम ठहिजनि मानी जो पाणी जो मसइलो हल थिए अफ़गान माजरीन जो मसइलो हो और बलूचिस्तान जो जेको फेडरल सर्विसिस में 6% जेको कोटो आहे उन मथां जो अमल दरामद थिए इहे उहे हुआ जेके 6 नुकात हुआ उन्हनि अलावा जेके नुकात हुआ असांजा उन में हेल्थ जो मसइला आहिनि हॉस्पिटलियूं आहिनि कैंसर हॉस्पिटल आहे ट्रॉमा सेंटर आहिनि पाणीअ जा मसइला आहिनि माणी जे पीअण जा एनर्जी जा मसइला आहिनि बिजली न आहे इलाइक़े में गैस न आहे उहा गैस जेके असांजे बलूचिस्तान